अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़। ताज़ा तरीन बुलेटिन में वली मोहम्मद चाड़ो तव्हां सां गॾु आहियां। नज़र विझूं था बदीन खां शाहवेज़ अली मलाह जी रिपोर्ट ते। सन वाक़े ख़िलाफ़ अमीरुल बहर ज़िला बदीन तरफ़ां एहतिजाज रिकॉर्ड करायो वियो। एहतिजाज जी अॻवानी ज़िले सदर अली नवाज़ मलाह साहिब कई। सभिनी तालुक़नि समेत ज़िले बदीन जे मलाह बिरादरी भरपूर शिरकत कई। अॻवान ख़िताब कंदे चयो त ज़फ़र शाह मलाहनि जी क़बरुनि जी बेहुरमती कई, वॾो ज़ुल्म कयो आहे ऐं सिंध जी कदी बिरादरी सां वरी नाइंसाफ़ी कई आहे। सन में FIR दाख़िल थियण खां पोइ पुलिस जाबदार गिरफ़्तार न पई करे। असीं सिंध हुकूमत खां मुतालबो कयूं था त मलाहनि सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में अमीरुल बहर पूरी सिंध में भरपूर एहतिजाज करण ते मजबूर हूंदी। इंसाफ़ न मिलण ताईं अमीरुल बहर रोड रस्ता बंदि करण जो जमहूरी हक़ रखे थी ऐं बदीन ज़िले में माहिगिरीन खे तमामु घणो तंग कयो पियो वञे। उन जा मसइला हल करे तहफ़ुज़ फराहम कयो वञे, न त अमीरुल बहर ज़िले बदीन डिस्ट्रिक्ट बदीन में वॾो एहतिजाज करण जो हक़ पिणु रखे थी।